नाज़रीन, घोटकी में सिंध एम्प्लॉइज़ अलायंस जे सॾ ते सरकारी मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ एहतजाज जारी आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे एहसान कलवर। जी एहसान, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, घोटकी में सरकारी मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ घोटकी जी तालका अस्पताल ऐं मुख़्तलिफ़ सरकारी इदारनि पारां तालाबंदी करे हड़ताल कई वई आहे। गुज़िरियल ॾींहं खां वठी तालका अस्पताल घोटकी समेत जेको आहे मुख़्तलिफ़ इदारनि खे ताला हणी मुलाज़िमनि पारां एहतजाजी मुज़ाहिरनि जो सिलसिलो जारी आहे। पैरामेडिकल पारां ओपीडी जो बाइकाट करे अस्पतालूं बंदि कयूं वयूं आहिनि, जॾहिं त पैरामेडिकल जे सदर औरंगज़ेब महार जी अॻुवाणी में मुख़्तलिफ़ सरकारी मुलाज़िमनि पारां तालका अस्पताल खां प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी धरणो वयो वियो। मुलाज़िमनि अॻुवाणनि जो इहो चवणु आहे त जेसीं ताईं सिंध सरकार पारां सरकारी मुलाज़िमनि जा मुतालबा तस्लीम न कया वेंदा, जेका इहा एहतजाजी तहरीक शुरू कई वई आहे उहा जारी रखी वेंदी, जॾहिं त तालका अस्पताल में ओपीडी जो बाइकाट हुजण जे करे जेके मरीज़ आयल आहिनि उहे सख़्तु परेशानी जो शिकार आहिनि। जी एहसान, जी महिरबानी।